दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। 5 साल अॻु सिंध हुकूमत तरफ़ां सिहत खाते में भर्ती थियल कोविड-19 पैरामेडिकल स्टाफ खे सिंधु काबीना पारां बरतरफ़ करण ख़िलाफ़ सिहत खाते जे कचनि मुलाज़िमनि असद अली मस्तोई, मोहम्मद अली, सजाद अली, सुल्तान जमाली, फैसल खुश्क, जावेद अख्तर, अब्दुल खालिक, मुनव्वर अली चौहान, वहीद मल्हा ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया अॻियां दाहियो त कोविड-19 जी इमरजेंसी दौरान सिंध हुकूमत ज़िले हेल्थ ऑफिसरनि डील HOs तहत कॉन्ट्रैक्ट ऐं डेली वेजिस डॉक्टर, नर्सूं, पैरामेडिकल स्टाफ ऐं सपोर्टर स्टाफ भर्ती कयो वियो। हुननि चयो त सभिनी कोविड मुलाज़िमनि पंहिंजनि जानूं ख़तरे में विझी ॾींहं राति अवाम जी ख़िदमत कई। हुननि चयो त असां गुज़िरियल 3 सालनि खां कॉन्ट्रैक्ट ते कमु करे रहिया आहियूं ऐं सिंध हुकूमत 2024 में 850 डॉक्टर ऐं 200 खां 400 स्टाफ नर्स खे मुस्तक़िल कीअं कयो वियो। हुननि चयो त सिंध हुकूमत कोविड जा भर्ती थियल कयल 2400 पैरामेडिकल स्टाफ मुस्तक़िल करण बजाए उल्टो बरतरफ़ करे छॾियो आहे। हुननि चयो त सेक्रेटरी सिहत रेहान बलोच ऐं डॉक्टर असद खत्री कोविड अमले जे मुस्तक़िल थियण बाबति तयार कयल समरी खे ग़लति अंदाज़ में सिंध काबीना में पेश कई आहे, जंहिंजी असीं सख़्त मज़म्मत कयूं था। हुननि चयो त PP हुकूमत ऐं सिंध हुकूमत जो मौक़िफ़ इहो आहे त कोविड खे ख़तमु कयो वञे त पोइ PP हुकूमत ऐं सिंध हुकूमत नर्सिंग ऐं डॉक्टरनि खे मुस्तक़िल छो कयो वियो। PP हुकूमत ऐं सिंध हुकूमत हज़ारे ख़ानदाननि जा मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो। हुननि PP हुकूमत ऐं सिंध हुकूमत खे चितारींदो त ख़बरदार कयो त कोविड मुलाज़िमनि खे मुस्तक़िल न कयो वियो त एहतजाजी तहरीक जो दाइरो पूरे पाकिस्तान ताईं वधायो वेंदो।